समझ रहा हूं कि बिना किसी देरदार के, क्योंकि आपको आने में थोड़ी देर हुई है, हम आपका बहुत नहीं, हमारी गलती थी, जाने आने में थोड़ी अंदर। हम नजरें बिछाए बैठे थे इतनी देर से, न जाने महबूब कब पधारेंगे। वाह 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 वाह, कुछ भी चओ, कोई बात नहीं, कोई बात नहीं। गुरु जी जूं उहे उत्तर प्रदेश सिरसागंज जूं उहे ही शायरियूं हम नजरें बिठाए देर थे। मां इनके दिल्ली में हिकिड़ो शेर पढ़ियो, क्या बात, सिंधीअ वारो, वाह वाह, है ना, याद अथव ना आहे याद? तुझी कावड़ में आ कुर्ब घणो, वाह वाह, तुझो प्यार अलाए छा हूंदो, तुझो प्यार अलाए छा हूंदो। तू, वहां चश्मा लगा हुआ था आपको, तू पर्दे में थी एडो ठही, दीदार अलाए छा हूंदो, तू पर्दे में थी एडो ठही, दीदार अलाए छा हूंदो। आप सभी लोगों की तरफ से हाथ उठा के जोर से तालियां बजाते हुए हमारी बिटिया सिमरन आहूजा का मिस इंडिया का स्वागत, इस्तकबाल, इसमें ग्रीन, और इनको हमारी तरफ से भूर भूर प्रशंसाएं, आभार, धन्यवाद। आप यहाँ पधारे, कभी आपके यहाँ पधारने को देखते हैं, कभी हम अपनी चौखट को देखते हैं। आप उनका सम्मान कयो लाल कयो झूले लाल। भाई जोरदार तालियां हमारे बीच में, हमारे सिंधी शान समाज की शान, असांजी पंहिंजी न्याणी। अचो भेणा अचो, सभई सुरी चो हेॾां वियो अची स्थान ग्रहण कयो। हमारी सिंधी समाज से चुनी गई मिस इंडिया, जो हमारे सिंधी समाज का न सिर्फ गौरव है, बावजूद उसके अगर आप देखेंगे कि गवर्नर हाउस में अगर कोई मीटिंग हो, बड़े बड़े कलाकारों, सलमान खान हो या कोई हो, उनके पास अगर होस्ट करने के लिए हो, तो माइक संभालने वाले हम तो क्या हैं गुरुजी, 2 मिनट संभाल लेते हैं, अलग बात है। लेकिन हमारी प्यारी प्यारी ये हमारी बहन, हमारी बिटिया सिमरन आहूजा के लिए जोरदार तालियां भाई, स्वागत। गुल फुल भाई, कुछ गुल बुल खणी जो, हाँ इं, क्या बात है, वो इं, वाह 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 वाह। त सब खां पहिरीं असां, हाँ बिल्कुलु ॾींदोमान साईं, बिल्कुलु बिल्कुलु ॾींदोमान। पहिरियों कुछ साईं संत वेठा आहिनि, हिकिड़ो हिकिड़ो पूरो करायूं, वरी थोड़ी प्रोग्राम ई रिता मां ठाही आहे त हलाइण ॾियो या तव्हां खणो, बस बिल्कुलु बिल्कुलु मोकिलियां थो, उनजे करे हिकिड़ो 2 मिंट खाली। असांजी निमाणी वेनती कंदासीं, असांजी प्यारी भेण सिमरन आहूजा खे बि, जेका अॼु असांजा मग़्ज़ महिमान थी करे आया आहिनि, गॾो गॾु असांजे प्यारे साईं जिन खे, असांजे प्यारे गुरुजी जिन खे, बाबा आयाराम साहिब जिन खे, तव्हां सॼी संगत खे, असांजे प्यारे साईं ठाकुरदास जिन खे, असांजे पीके साहब खे। त अॼु जेका असांजी सुहिणी शख़्सियत, अॼु जेके असांजे विच में सुहिणी मूर्त आया आहिनि, हिकिड़े नंढड़े सॾ ते, मां चवंदुमि इहा ख़ुशबू आहे माता जन जी, न त असांजी कहिड़ी औकात आहे। सचपच जो अहिड़ा महापुरुष, ऐसा दरवेश, अहिड़ा संत अचनि, 25 सालनि खां पोइ लाल साईं जिन पधारिया, मां ॾियण जे लाइक़ु कुझु न आहियां साईं, मां वरी चवंदुमि औकात बि कान्हे का, पर हिकिड़ी नंढड़ी निमाणी मां इहा रखी आहे त ही असां हर साल हिकिड़े संत समाज जे, साईं वसण शाह दरबार हुजे, बाबा साईं चांडूराम दरबार हुजे, जसकीरत सिंह भाई साहब हुजे, सुहिणियुनि शख़्सियतुनि संतनि समाजनि खे उन्हनि खे सन्मानित कयो आहे। त तीअं जेको हिंद सिंध में नालो, ऐं गुजरात जे त घिटी घिटी घर घर में जेकॾहिं ॾिसंदव न, त हिकिड़ी ही तस्वीर मिलंदी आहे, मुंहिंजो शेरा वाले लाल साईं। अच प्यारी, जय झूलेलाल। ये असांजी झूलेलाल जी प्यारी महाराजणी आहे, पर अरे मूंखे काॾे, अॼु हेॾे विझ लाल ते, अॼु लाल ते छा, हा त हिकिड़ी मां तव्हां सभिनीनि खे वेनती कंदुमि, तव्हां सभिनीनि खे अर्ज़ु कंदुमि, हिकिड़ो असां सभु ॼणा गॾिजी करे संतनि खे, मां वरी चवंदुमि लाइक़ु न आहियूं, पर तुलसीअ जे पते सां उन अमाजन जे नालो खणी करे असां उन्हनि खे ही ट्रॉफी, ही सर्टिफिकेट, संदन जी कयल सेवाउनि जे कार्यनि खे, मां वरी चवंदुमि
स्वामी विवेकानंद सब खे वणंदो आ पर पंहिंजो पुट कोई कॾहिं कोन ॾींदो। हेड़ी असांजी माता प्यारी जंहिं लाल साईं जिन खे हर जगह सिर्फ हिकड़ी जोत जगाइण जे लाइ पंहिंजे सिंधियत जी शाम वधाइण जे लाइ काॾे गोदरा ट्रेवलिंग करे आया अथव बाय रोड संतन खां आसीस घुरी अमा उनजो कुटिया ठहियल आहे तव्हां चयो न ही प्यारो ॿियो दीपक हिकिड़ो वेठो आहे उहो असांखे सेवा जो मौक़ो ॾींदो वीचारो वे बि नथो बीह रहियो आहे त छो न कुर्बान वञा अहिड़नि सदकनि तां छो जो अमा चवंदी हुई अहिड़नि प्यारनि खे घुरायूं जेकॾहिं कने त हज़ारनि ॿियनि खे प्रेरणा अवश्य मिलंदी जो उहे तव्हां वांगुरु कुझु थींदा मुंहिंजो बि बचिड़ो सिकंदो आहे। कॾहिं न चयो मूंखे पापा हिन संत हिन नेता जे लाइ मूंखे अॻियां वधाइजे पर जंहिं महिल झूलेलाल साईं चयईं पापा साईं जिन खे न पाखर मां पायां त अहिड़ी सुहिणी सूरत मुंहिंजी भेण बि अची वई आहे विच में असांजी मिस इंडिया मां सभिनि खे वेनिती कंदुमि त सब खां पहिरीं असां लाल साईं जिन जो स्वागत कयूं। अचो भाई ज़ोरदार झूलेलाल आयो लाल झूलेलाल अचो भाई हे स्वागत हिते थी रहियो आहे लाल साईं जी दुनिया सां। ओ लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 सभई चओ आयो लाल झूलेलाल पल्ले वारो झूलेलाल घोड़े वारो झूलेलाल बहिराणे वारो झूलेलाल ॻाढ़ो ॻाढ़ो झूलेलाल आयो आयो झूलेलाल लाल झूले झूले झूलेलाल लाल झूलेलाल 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 लाल झूले झूले झूलेलाल लाल झूलेलाल 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 लाल झूले झूले झूलेलाल लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल झूलेलाल झूलेलाल। हो जिए मुझे सिंध माता घोरिया पंहिंजे ज़िंद पंहिंजे अंबाणे वतन तां जिए मुझे सिंध माता घोरिया पंहिंजे ज़िंद पंहिंजे अंबाणे वतन तां अंबाणे वतन तां लाल जे मंदर तां अंबाणे वतन तां लाल जे मंदर तां जिए मुझे सिंध माता घोरिया पंहिंजे ज़िंद पंहिंजे अंबाणे वतन तां। असांजी अहिड़ी हिकिड़ी ॿी सुहिणी शख़्सियत आहे त उहो असांजे दिलनि जो राजा माता रुक्मणी देवी सामाजिक संस्था पोयनि 59 सालनि खां जेके कार्य करे वेठी पई हिकिड़ी सुहिणी शख़्सियत अहिड़ी बि गॾी वर्ल्ड लेवल ते इंटरनेशनल लेवल में जेके असांजे उन्हनि खे माता रुक्मणी देवी सामाजिक संस्था जो अंतरराष्ट्रीय अध्यक्ष करे घोषित कयोसीं जेके सिंधियत जी सेवाउनि जे लाइ सॼे लॉकडाउन जो पीरियड हुजे सिक खपे। मां वरी चवंदुमि पैसा सभिनी खे ॾिना आहिनि मां अॼु ताईं शक्ल कोन ॾिठी आहे मोहन के सोनी साहिब जन जी बेंगलोर में वेठल हिकिड़ो प्यारो अमरनानी मां उन्हनि जी कॾहिं शक्ल न ॾिठी आहे पर हिकिड़ी असां साईं जंहिंमहिल जयकुमार नाथाणी जीतू खन्ना असां रेखा मोटवानी सर्गी असांजे विच मां निकिरी वई जंहिंमहिल उन्हनि वटि सेवाऊं पहुचायूं पिया कोरोना काल में कंहिं हिकिड़े जे घर में असां मोकिली ते 5 नंबर जी परिवार हुयो बेंगलोर मां मूंखे हिकु फ़ोन थी अचे साईं तव्हां जेका सेवा मोकिली हुई तव्हां किथे रहंदा आहियो छा कंदा आहियो मां साईं माता रुक्मणी देवी दरबार आहे संस्था आहे असांजी उन प्यारनि मूंखे बुज़ुर्ग लॻा ॻाल्हाइण में चयूं मूंखे तव्हांजो कोई नंबर वग़ैरह हुजे फ़ोन नंबर गूगल पे मां साईं मूंखे गूगल पे हलाइण त कोन ईंदो आहे संस्था जो अकाउंट आहे साईं उन्हनि 10-10 हज़ार करे लख रुपयो मोकिलियो 1 लख रुपयो 10-10 हज़ार करे उन बुजुर्ग मोकिलियो मां शक्ल कोन ॾिठी आहे पंहिंजे अम्मा जे दर ते चवंदुमि हिकु खाली मां अॼु बि उन माता खे न सुञाणा मूंखे प्यारे जय नाथाणी चयो जीतू खन्ना चयो भाऊ हिकिड़ो ॿुढड़ी अम्मा ऐं परिवार आहे घर में चङा इहे त उनखे ॾेई चऊं असां सुञाणूंसि कोन पर फलाणी चयो आहे मां साईं नेकियो पुछ पुछ अरे सिंधी हुजे मराठो हुजे जेको हुजे मुस्लमान हुजे
हिन टाइम ते कोरोना काल में हिक ॿिए जे सहकार जे लाइ ऐं साईं ॾिनो अथव न ठाकुर दादा त ज़रूरु हुन तव्हांखे क़ाबिल सम्झो आहे हुन नथनि सां ॾियण जे लाइ। इहे अम्मा जा लफ़्ज़ हूंदा हुया, ॾींदे त वसंदे, इहा हक़ीक़त अथव। असांजो प्यारो साम्हूं मिसाल अथव ठाकुरदास चांडवाणी प्रसादन जी हर कंहिं ॻाल्हि जी सेवा हुजे। तीअं ई हिकिड़ो प्यारो डॉक्टर मोहन के सोनी, गुजरात में भव्य कार्यक्रम हुजे, गुजरात जो मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री नितिन पाटिल, असांजी सभापति महोदय नीमाबेन आचार्य, साईं स्पीकर महोदय, सभई कार्यक्रम ते मौजूद। मूंखे जिन प्यारनि हुन प्रोग्राम लाइ घुरायो ॾाढो अगोरा माल में, मूंखे थोरो सो हुते लॻो भई हिते ही कार्यक्रम कीअं थींदो। सची ॿुधायांव मां थोरो असमझ में पइजी वियुमि। ॿ ॾींहं अॻु में वियो अहमदाबाद खां मोटां पियो, मन में हिकिड़ी वहम हुयो, हिकिड़ी इहा हुई भई मां छा कंदुमि। लॻभॻि हेतिरा लख रुपया ख़र्चो आहे ऐं हुननि अगोड़ा माल में कार्यक्रम जंहिंमें हिकु माण्हूअ जी एंट्रीअ जी रुपया 3800 रुपया हुते प्रेमी शख़्सियतूं ईंदियूं, त उन जे लाइ त उन महिल जेकॾहिं हिकिड़ो प्यारो असां सां गॾु आयो न, मां मोटां पियो त हुन मूंखां पुछियईं, दीपक लाल साईं, मां साईं हुकुम, चई कीअं थियो मुंहिंजे गुजरात जो रूट। मां साईं ॾाढो बढ़िया, पर किथे न किथे अम्मा चवंदी गुजरात जा मिर्च बि मिठा अथव। गुजरात में खाईंदव न साईं मिर्च बि फाफड़ा नी खाखड़ा सां गॾु खाई वेंदा अथव, पर किथे न किथे मूंखे थोरो कड़वो अनुभव थियो। चई साईं छो? मां साईं मूंखे सहकार न मिलियो। मां जंहिं कम जे लाइ सिंधियत इहो त असांजे बाबा साईं ख़ाली हिकु फोन कई निर्मला बेन वाधवाणी मंत्रीअ ऐं हिननि, त मां ख़ाली उन्हनि जे लाइ हिकिड़ी थोरी सी छॾ ते जेकॾहिं हली आयमि, त मां उन खां पोइ बि जेकॾहिं हू अॻियां अचण जे लाइ कोई तयारु नथो थिए, मूंखे ॾुख थो थिए त हिकिड़ी शख़्सियत दीदी, हिकु उहा सुहिणी शख़्सियत जेका अमेरिका जे चिलीअ में वेठल आहे, डॉक्टर मोहन के सोनी तो चए प्यारा साईं दीपक लाल जी तव्हां कमु कयो, माता रुक्मणी देवी जन जी असीम कृपा आहे, छा घटा वधी आहे मूंखे ॿुधायो, मां तो तव्हां सां अॻियां अचां। त छो न अहिड़नि कुर्बन जे मथां कुर्बान वञिजे। उहे असांजा प्यारा डॉक्टर मोहन के सोनी जी, जेके हज़ारे